साथ मोहब्बतेरो में क़त्ल थियल नारी फ़ाइज़ा चनू केस जी ॿुधणी थी। अदालत जवाबदार के रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। कंडियारे जे सेकंड सिविल जज ऐं जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत इबरार जखरानी के 3 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं त मोहब्बतेरो में क़त्ल थियल नारी फ़ाइज़ा चनू केस जी ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार के रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। कंडियारे जी सेकंड सिविल जज ऐं जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत इबरार जखरानी के 3 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। आगाह करे रहिया आहियूं अवां खे अहम ख़बर जे हवाले सां त मोहब्बतेरो में क़त्ल थियल नारी फ़ाइज़ा चनू केस जी ॿुधणी थी। अदालत जवाबदार के रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। कंडियारे जे सेकंड सिविल जज ऐं जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत इबरार जखरानी के 3 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। आगाह कर रहे हैं वहाँ के अहम खबर के हवाले से मोहब्बतेरो में क़त्ल थियल नारी फ़ाइज़ा चनू केस की ॿुधणी थी। अदालत जवाबदार के रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। कंडियारे जे सेकंड सिविल जज ऐं जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत इबरार जखरानी के 3 ॾींहं जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अवां खे आगाह कर रहिया आहियूं अहम ख़बर के हवाले से मोहब्बतेरो में क़त्ल थियल नारी फ़ाइज़ा चनू केस की ॿुधणी थी। अदालत जवाबदार के रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। कंडियारे जे सेकंड सिविल जज ऐं जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत इबरार जखरानी के 3 ॾींहं जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। आगाह कर रहे हैं वहाँ अहम खबर के हवाले से मोहब्बतेरो में क़त्ल थियल नारी फ़ाइज़ा चनू केस की ॿुधणी थी। अदालत जवाबदार के रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। कंडियारे जी सेकंड सिविल जज ऐं जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत इबरार जखरानी के 3 ॾींहं जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। मोहब्बतेरो में क़त्ल थियल नारी फ़ाइज़ा चनू केस की ॿुधणी थी। अदालत जवाबदार के रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। कंडियारे जे सेकंड सिविल जज ऐं जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत इबरार जखरानी के 3 ॾींहं जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे मोहब्बतेरो खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर ताहिर इब्राहिम जोखियो। जी ताहिर इब्राहिम, मोहब्बतेरो में क़त्ल थियल नारी फ़ाइज़ा चनू केस की ॿुधणी थी आहे, इन बाबति आगाह कजो। जी ताहिर इब्राहिम, मोहब्बतेरो में क़त्ल थियल नारी फ़ाइज़ा चनू केस की ॿुधणी थी आहे, ॿुधणी बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, मोहब्बतेरो में ॾाढा ई बाद कयल जरगे खां पोइ नारी फ़ाइज़ा चनू क़त्ल केस जो रिमांड वठण लाइ मोहब्बतेरो पुलिस नारी फ़ाइज़ा चनू क़त्ल केस में गिरफ़्तार ॿिन्ही जवाबदारनि लाल ॾिनो ऐं अब्दुल जब्बार चनू खे अॼु कंडियारो में सेकंड जज सिविल जज ऐं जुडिशियल मजिस्ट्रेट इबरार अली जखरानी जी अदालत में पेश कयो। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे 3 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते मोहब्बतेरो पुलिस हवाले करे छॾियो आहे। जी ठीक है ताहिर इब्राहिम, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।